के मौलवी के समझ में गाल नथी अचे चवे तो त न न न न न न नबी ख्वाब में दीदार कयो इंसान थी करे केर वञी नथो सघे। अल्लाहु अकबर कबीरा मुचो मौलाना साहब तो कहियो तू जो कलमो मुबारक जो तू कलमो भी नबी जो पढ़ी एतराज भी नबी ते करी पर यार अल्लाह के त खबर हुई असरा अल्लाह तुझे लाए चयो आ असां त मञण वारा आहियो। पाक आहे रब जी ज़ात अल्लाह जी ज़ात के खबर आ हिकड़ो दौर ईंदो मानू चवंदा यार साइंस तस्लीम नथी करे त इंसान कीअं अर्शन ते वञे ही ज़मीन जे चौधारी ब्लैक होल आ ही फलाणो इलाइको आहे ही फलाणो इलाइको आहे ते ऑक्सीजन खत्म थी वेंदो आ साहदार शइ इन खां अॻिते वञी न सघंदी आ कीअं हबीब करीम वया अल्लाह के इहा भी खबर हुई त हिकड़ा त उहे हूंदा जेके कलमो न पढ़ंदा पाण के साइंसदान चवंदा एथिस्ट चवंदा पाण के कम्युनिस्ट दाइया चवंदा उहे भी नबी जे मेराज ते एतराज कंदा त यार इंसान जे बस जी गाल कोने पर अल्लाह के इहा भी खबर आ त कलमो भी पढ़ंदो गद चवंदो त न न नबी जिस्मानी मेराज न कयो आ। अल्लाह के खबर आ ना हर दौर में ईंदा अल्लाह जे ज़ात के खबर आ त हर दौर में नुक्स ऐब कढण जी कोशिश कंदो रहंदो बेवकूफा जाहिला बेऐब नबी मजा ऐब कढण जी कोशिश कंदो। अल्लाह तो फरमाए कयामत ताईं ओ एतराज करे त नबी कीअं मेराज करे आयो अल्लाह जी ज़ात फरमाए तो सबनी खाक में सुभान अल्लाह हर कमजोरी खां पाक आवां के चवां यार हलो तव्हां के उम्रो कराए अचा पंहिंजनि पैसनि सां छा चवां त तव्हां के अच्छा तो मौलवी साहब 15,000 पगार में तो वक्त जी मानी पूरी कोन थी तो वरी असां के उम्रो कराई दे ये ही है ना सही पर जे कदे तव्हां जे इलाइके जो चौधरी चवे त हलो बाबा तव्हां के उम्रो कराए अचा त पोइ छा जवाब ॾींदो पैसे वारो मुमकिन आहे ये है ना अल्लाह जी ज़ात बाबरकात सबनी खाग में पांजी सिफत बयान फरमाई सुभान पाक है रब करीम जी ज़ात बाबरकात हर कमजोरी खां हर ऐब खां हर कमजोरी हर उन किस्म जो ऐब जेको इंसान जे ज़हन ऐं तसव्वुर में अचे हुन हर ऐब ऐं कमजोरी खां पाक आ। अगते अल्लाह जी ज़ात इहा ॻाल्हि थो करे जेको असरा छा तो फरमाए अल्लाह जी ज़ात फरमाए तो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही अल्लाह फरमाए तो सैर नबी न कयो वा मां रब जी ज़ात मुस्तफा के सैर करायो यार असां त मञण वारा आहियूं ही त अल्लाह चयो आ त रब सैर करायो तब के मौलवी के समझ में गाल नथी अचे चवे तो त न न न न न न नबी ख्वाब में दीदार कयो इंसान थी करे केर वञी नथो सघे। अल्लाहु अकबर कबीरा मुचो मौलाना साहब तो कहियो तू जो कलमो मुबारक जो तू कलमो भी नबी जो पढ़ी एतराज भी नबी ते करी पर यार अल्लाह के त खबर हुई असरा अल्लाह तुझे लाए चयो आ असां त मञण वारा आहियूं जे रब चवे हा त महबूब पाण मेराज करे आयो तब मञो हा त अल्लाह नबी के ताकत ॾिनी आ ही तो वो तब कोन जेको असरा सैर कराइण ते बि एतराज थो करे जेको अल्लाह जी ताकत ते भी एतराज थो करे त न नबी जिस्मानी कोन वयो नबी ख्वाब ॾिठो हो नबी ख्वाब ॾिठो हो मां चवां त यार और ख्वाब में वजीर आजम पाकिस्तान थियो आया तव्हां मां कहिड़े एतराज कंदो सही केर बि कोन एतराज थींदो आहे हकीकत ते ख्वाब में भले तव्हां वजीर आजम छा चीफ तव्हां इस्तिस्ना वठी चीफ आर्मी स्टाफ थी वञो कंहिंखे एतराज कोन्हे जेकॾहिं महबूब जिस्मानी मेराज न कन हा ऐं रुगो ख्वाब ॾिसन हा त पोइ अबू जहल खे कहिड़ो एतराज हुयो वो काफिरनि खे कहिड़ो एतराज हुयो पोइ त एतराज जी ॻाल्हि ई कोन्हे न से ख्वाब में ॾिसी आयो एतराज थियो ई इन करे जो अबू जहल बि चवे पियो न न इहो मुमकिन आहे मौलवी बि चवे थो न न न कीअं मुमकिन आहे
वो चौदा हाणे ख़बर कोन्हे त हक़ ते तूं आहीं अलाए अबू जहल असांजो त अक़ीदो आहे त नबी मेराज जिस्मानी करे आयो नबी मेराज जिस्मानी करे आयो ऐं असांजो अक़ीदो इहो आहे अल्लाह तो फरमाए त असरा सैर रब करायो पर असांखे त इन ते यकीन आहे पर जेकर रब ईअं चवे हा त मुंहिंजो महबूब मेराज करे आयो त बि असां सवाल न कयूं हा छो त असांखे ख़बर आहे त महबूब अल्लाह जो महबूब आहे महबूब अल्लाह जो महबूब आहे।